चो हरे राम हरे कृष्ण। अॻिते भागवत में ॾाढी सुंदर कथा पंजे स्कंद में भरत महाराज जी महान ब्रह्म ज्ञानी संत जंहिंजे नाले ते असांजे देश जो नालो भारत पियो आहे। बोलो भरत जी महाराज की। महान धार्मिक राजा सत्संग भजन कीर्तन करे प्रभु के पाइण जी इच्छा रखी करे पंहिंजे पुटन पोटन के महल के राज के छॾे करे पाण वन में हलिया भक्ति करण जे लाइ। वन में भक्ति कंदा हा। हिकु बार जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी हिरणी गर्भिणी हुई, गर्भ सां जल पीअण जे लाइ आई नदीअ में। शेर जी आवाज आई, शेर जी आवाज में डिॼी वई, काॾे वञा कीअं कयां, सिधो छलांग लगाए छॾी नदीअ में। लेकिन उनजो गर्भ ॿाहिरि अची वियो किनारे ते। चओ हरे राम। नंढो सो हिरणीअ जो ॿार उहो किनारे ते, ऐं हिरणी वही वई नदीअ में, वही 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 काॾे ॿिए हंधि हली वई, और नदी पार करे काथे किरी वञी गुफा में प्राण निकिरिया। इहो नज़ारो ॾिठो भरत जी महाराज, जेके वन में पंहिंजो नंढो सो कुटिया ठाहे करे भजन कंदा हुआ, अकेला भक्ति कंदा। दया अची वई, दया ॾाढी सुठी आहे। उन बालक खे खणी आया। ओ दैव विधाता, लॻे तो मूंखे इन जो पिता बणायो आहे, मां इन जी पालना कयां। हाणे नंढो सो हो, हिकु ॾींहं जो, उन जी पालना कयूं, ठीकु आहे ओतिरे तक। लेकिन वॾो थी वियो, हाणे मोह पइजी वियो, हाणे हुनजो ख़्यालु कनि। ऐं हुनजो बि ॿियो कोई हुयो कोन, हो उनखे सुञाणंदा। भरत जी महाराज खे हिरण सुञाणंदो, उनजो उन सां लगाव थी वियो। चओ जय श्री कृष्ण। हाणे धीरे धीरे करे आसक्ति वधंदी वई, मोह वधंदो वियो। हिरण थोड़ो वॾो थियो, खेॾण लॻो, कुचाल भरण लॻो, टपा ॾियण लॻो। महाराज वीचारा वेही करे अखियूं बंदि कर, गोद में अची करे हिरण जो बच्चो वेही रहे, बजाए त ईअं सम्झी वञे कन खड़ा करे, बिल्कुलु जीअं ऋषियुनि जा नंढा नंढा ॿार हूंदा आहिनि, सावधान। तव्हां ॾिठा न आहिनि ऋषि बालक हूंदा त ॾाढा मर्यादा में सभु सम्झंदा अथव। हिन महिल बि कई संत महात्मा ब्राह्मण जेके न, हुननि जा ॿार ॾिसो संस्कृत में ॻाल्हाईंदव, पूरी गीता ॿुधाए छॾियो न 10 साल जा ॿार। हरे कृष्ण। इस्कॉन में वञो, एतिरा एतिरा ॿार नंढा, एतिरा 5 साल जा, धोती पाए, कुर्तो पाए, ठोड़ा चोटी रखी करे, ये जो हरे कृष्ण गाए नचनि था वेठा, और ॾिसण में केॾा बढ़िया लॻंदा आहिनि। तुलसी कंठी पातल है, जनेऊ पातल आहे, चोटी रखियल है, हरे कृष्ण है, गीता जा भागवत जा श्लोक, कोई कथा पुछोसि त ॿी लाइन पाण ॿुधाए छॾींदो। यानी उनजा माता पिता एतिरा अॻिते आहिनि कि उन्हनि ॿारनि खे भक्त ठाहियो। हरे कृष्ण। बिना माता पिता जे न कोई कोई विरला हूंदा त, जीअं हिरण कश्यप जो पुट प्रहलाद बणिजी वियो, चओ जय श्री कृष्ण। पर अहिड़ा बि हूंदा त पुलस्त महाराज जो पुट रावण बणिजी वियो। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हाणे भरत महाराज पालन लालन करण लगा, लेकिन मोह पइजी वियो, अची वेही रहे। हाँ, केन महिल उनखे खोजाइनि, केन महिल सिंह खणी उन्हनि खे खोजाए, केन महिल वेहनि ध्यानु कनि, योग कनि त ध्यानु अचे काॾे हलियो, जंगल में त न हलियो, शेर वेर न खाई वञेसि। भगवान जो ध्यानु हटाए हिरण में लॻी वियो। हाणे इहो क्रम हलणु लॻो। समुंदा खणण वञनि त हिते न कोई अची वञे, हिनखे परेशान न करे, कंधे ते विहारे वञनि हुनखे। समुंदा खणी अचनि, घास खणी अचनि, गुल खणी अचनि, पूजा कनि। अहिड़ी हालत थी वई। हिकु ॾींहुं ॾाढी देरि न आयो, हेॾे समय पूरो थी वियो, भरत महाराज जो अंतिम समय हो। ओ हिरण काॾे हलियो, हिरण जो ॿार। हाणे हिरण जे लाइ सोचण लॻा, काॾे हलियो, कंहिंसां लड़ाई त न करे आयो, ओॾे झगड़ो करे आयो। हिरण खून पई निकिरे थोड़ी सी, और साम्हूं अची करे ॾिठी त मुंहिंजा पिता भरत महाराज हे त बसि प्राण निकिरण वारा आहिनि। हिरण खे ॾिसी करे मुंहिंजे पोइ हिन जो केरु ख़्यालु कंदो। हाँ, वीचारो केॾो प्यारो सुंदर, मां ई त आहियां हिनखे संभालण वारो। हिरण खे ॾिसी करे हिन जी माउ बि हली वई। ओहो, प्राण निकिरी विया। हाणे ध्यानु ॾियो, तॾहिं चवंदा आहिनि एक भक्तिर विशिष्यते, हिकिड़ी भगवान जी भक्ति कयो, केवल भगवान में ध्यानु ॾियो। एक साधे सब सदे, सब साधे सब जाए। भगवान हरिय खे पाइण हलिया, हिरण में जान अटकी वई, अगली योनि हिरण जी मिली वई। चओ हरे राम। तव्हां चवंदव पोइ बाक़ी भक्ति काॾे वई, सत्संग काॾे वियो? भाई अंतमती सा गति सूत्र है। लेकिन जेकी भक्ति कयूं त जेको असांखे न मिलियल आहे, उन्हनि खे पिछलो जन्म यादि। हिरण जे योनीअ में बि पछताइनि था, पश्चाताप था कनि, हरी हरी घास नथा खाइनि, हरा पत्ता नथा खाइनि, छॾे छॾियऊं।
माता खां अलॻि थी विया, वरी हिन में न मोह पइजी वञे। चओ हरे राम। पाणी जे अंदरि बि था रहनि, भॻवान खे यादि था कनि, प्रभु मूंखे क्षमा कर, और ॾाढो जल्दी उन्हनि शरीर जो त्याग करे छॾियो, योनी छॾिजी वई। करुणा निधान भगवान अगलो जन्म उन्हनि खे ब्राह्मण जे कुल में ॾिनो। हाणे सावधान, हाणे 3 जन्म यादि आहिनि। हे ब्राह्मण जो जन्म आहे, पिछलो जन्म हिरण जो, छोटे मिरण, हिरण खे यादि कयो, हरीअ खे छॾियो, पुटनि जो मोह छॾे आयमि, हिरण जे ॿार में मोह करे छॾियो। बसि हाणे सावधान, हाणे पंहिंजे पीउ में बि मोह न रखंदुमि, पंहिंजे माउ में बि मोह न रखंदुमि, प्रेम कंदुमि, सॼे संसार सां प्रेम आहे, सॼे संसार जी सेवा कंदुमि, लेकिन ॿाहिरि ईअं रहंदुमि जीअं कोई पागल रहंदो आहे। ॻाल्हाए ॾिनो। पिता ॾाढो प्यार कयो उन सां। 6 महीना उनखे लगातार 3-6 महीना गायत्री मंत्र पढ़ाइण लॻा। हारियो पिता पढ़ाई पढ़ाई, हारजी विया पिता, गायत्री मंत्र न पढ़ी सघिया, न पढ़ी सघिया, अहिड़ी ॻाल्हि न आहे। उन्हनि खे त कई यादि हुयो पिछले जन्म जो, पर पढ़नि नथा। माता जो मोह बि कढी छॾियो। भाउर चयूं बाबा तव्हां हिन जे पोयों पिया, कंहिं निकमो कंहिं कम जो कोन्हे, छॾे छॾियो। चओ हरे राम। धीरे धीरे माता पिता बि गुज़ारिया। हाणे भाउर चवनि था हे त कोई कम जो कोन्हे, भाउ बि चिलाएसि थी पई। आख़िर जेको कमु चवनि था करे था छॾियो। रोटी जेको जूठनि थो मिले चुपचाप खाई था छॾियो। जेको बि कोई बि कमु चए करे था छॾियो, ॻाल्हाइनि ई नथा। उहो अति ज़रूरी थी वञे, ॾाढो ज़रूरी, त 1-2 शब्द ॻाल्हाइनि था बसि। चओ जय श्री कृष्ण। खेत जी रखवाली ते रखियऊं त खेत जी रखवाली करण लॻा। जेको कमु चवनि उहो कमु करण लाइ तयार वेठा। हिकु ॾींहं जी ॻाल्हि आहे सात संगत जी। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ो डाकू हुयो जेको उन पंहिंजे पुट जे थियण जे लाइ माता देवीअ जे साम्हूं बलि ॾियण जे लाइ तयारी कई। बलि ॾियण जे लाइ माता कॾहिं बलि न घुरंदी आहे, उन पंहिंजी तयारी कई। हिकिड़े माण्हू खे पकड़े आया ऐं बलि ॾियण जो समय हो, जेॾी महिल उनखे मौक़ो मिलियो, रफू चकर थी वियो, जंहिंखे बलि ॾियणी उहो सम्झियो त हाणे हिते खाराए पीआरे करे मुंहिंजी बलि ॾियण वारा आहिनि। डाकुनि खां भॼी वियो तुरंत। और सरदार चई अरे जंहिंजी बलि ॾियणी हो त भॼी वियो, ॿिए कंहिंखे पकड़े अचो। डाकू आया घुमंदे घुमंदे त ॾिठूं त भरत महाराज वेठा आहिनि। त हटो कटो आहे, बढ़िया आहे। उनखे पकड़ियऊं, हल असां सां गॾु। तुरंत पाण ई हली पिया। हीअ त बढ़िया आहे, सिधो साधो, हिन सां ज़बरदस्ती न करणी पई। ऐं उते अची विया जिते डाकुनि जो सरदार वेठो। स्नान कराए, मालाऊं पाए, प्रसाद खाराए उनखे ऐं चयूं बसि हाणे तयारी कयो हिन जी बलि जो। अंबे माता ॾिसण लॻी, ओहो हे कहिड़ा नीच आहिनि। मुंहिंजे लाइ त सॼो संसार संतान आहे। मां कंहिंजे लाइ चाहींदी भई हिक खे बलि ॾे, हिकु बलि ॾे, ॿियो वठे बलि उन जी, और नालो मुंहिंजो। मुंहिंजे लाइ त सभु संतान आहिनि। हे कहिड़ा नीच आहिनि। वीचारे परम भागवत खे पकड़े आया, ब्रह्म ज्ञानी संत खे। ओहो हिन जी बलि थी त मूंखे बि पाप लॻी वेंदो। हरे राम। हे त मुंहिंजा असली पुट आहिनि, बालक आहिनि। तलवार खणी करे आया, मस्तक हेठि कर, मस्तक हेठि करे छॾियो। हरीअ जी इच्छा आहे अगरि हिते प्राण वञनि काई ॻाल्हि न आहे, सुठी ॻाल्हि आहे, मां प्रभु खे यादि थो कयां। भरत महाराज सर झुकाए छॾियो, कोई रोक टोक न कई, ॻाल्हायो त कोन। अजी कटार खई त अंबे माता उन मूर्तिअ में साक्षात प्रकट थी वई। बोलो जगदम्बे मैया की। हाणे ॾिसो, पापी हुया, कोई धर्मात्मा न हा डाकू, लेकिन उन मूर्तिअ में प्रकट थी माता। उन्हनि जी कटार खणी करे उन्हनि जी तलवार सां उन्हनि जा सिर लाहे छॾिया। केरु थो चए मूर्ति आहे, केरु थो चए मूर्ति आहे। भरत महाराज कोन चयो अंबे माता हे ॾिसो छा था कर, मुंहिंजी रक्षा कयो, कुझु न चयो। लेकिन माता प्रकट थी वई, खूब आशीर्वाद ॾिनी। भरत महाराज प्रणाम करे अॻिते हली आया। अहिड़ा ब्रह्म ज्ञानी। मौत मिले त राजी, जीवन मिले त बि राजी। बिल्कुलु समत्वम योग स्थिति उन्हनि जी थी वई। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वरी अची वेही करे बढ़िया पंहिंजो भजन करण लॻा। हिकु ॾींहुं राजा रहूगण ब्रह्म ज्ञान जे तलाश में घुमण लॻो त कपिल भगवान मिलन त मां ब्रह्म ज्ञान पायां। सवारी खणी थो अचे, पालकी वञे थी, 4 कार, हिकिड़ो पइजी वियो बीमार, पालकी रुकी पई। चऊं चौथों ॻोल्हियो कहार, चारों तरफ़ ॾिसण लॻा त भरत महाराज नजर आया। कार चऊं यार हो त बढ़िया हटो कटो वेठो आहे यार, वठी अचिस। भरत महाराज खे चऊं हलो तव्हां पालकीअ में
राजा वेठा आहिनि ऐं तव्हांजी ज़रूरत है चुपचाप हली आया भरत महाराज अची करे पालकी पकड़े छॾियो हलण लॻा जनेऊ पुराणो मेरो थी वियो आहे ब्राह्मण जा चिन्ह आहिनि राजा ध्यानु ई कोन ॾिनो जोते छॾियो पालकीअ में हाणे जीअं हलिया अॻिते त हो त पंहिंजे ताल में हलनि पिया रिदम में भरत महाराज ॾिठो साम्हूं किवलियूं अची वयूं त थोरो बीह रहिया टिनि जी गति आई चौथे जी बदिलजी वई त झटको लॻो पालकीअ खे वरी अॻिते ॾिठूं कीड़ा था घुमनि त सिधो छलांग लॻाई चओ हरे राम ठका वञी थोरी टकराई पालकीअ सां राजा अरे कीअं था हलो की महाराज असां न हे वरी थोरो अॻिते हलिया त वरी छलांग लॻाई भरत महाराज हाणे त मथो टकरायो परदो हटायो राजा चवण लॻो अरे छा था कयो पिया हा तव्हांजो भउ निकिरी वियो आहे छा न न महाराज असां न हे नओं आयो आहे पालकीअ में हे जेको नओं आयो आहे न इनखे हलणु नथो अचे हे ईअं न हो चौथों कार न बीमार पइजी वियो हिनखे असां लॻायोसीं हिनखे कोई आइडियो कोन्हे सरकार हिनखे हलण जो तरीक़ो कोन्हे हे बिना इंटरव्यू जे अची वियो आहे इंटरव्यू ॾिनो ई कोन अथई चओ हरे राम कोई जॉइन कबी आहे कोई सर्विस वग़ैरह त इंटरव्यू वठंदा आहिनि न हू काॾे ब्रह्म ज्ञानी महात्मा हो पालकी असली त उहे था खणनि जीवन जी रक्षा करे राजा खे गुस्सो आयो मां राजा आहियां अहिड़ो दंड ॾींदोमांइ न होश ठिकाने अची वेंदे मां चाहियां त हिन महिल तोखे मृत्यु दंड ॾेई थो सघां पियो भरत महाराज कुझु न चयो वरी अॻिते गुस्से में अची विया राजा घटि वधि ॻाल्हायो हा वरी जॾहिं चयो कि तुंहिंजी बिल्कुलु मां हिन महिल ई सजा ॾियां मृत्यु दंड ॾियां मां खल खीचाए छॾियां कोड़ा हणायां त खिलण लॻा भरत महाराज चवण लॻा महाराज तव्हां पीसियल खे छा पीसींदो मतलब कि पहिरियों शरीर मिटी आहे हुनखे छा मिटी कंदो तव्हां ये त पहिरियों बि कोन हो पोइ बि न हूंदो ऐं हिननि जी मृत्यु त लिखियल आहे पंहिंजे समय ते थींदी जंहिं कारण सां हुन सां थींदी त हिन में तव्हां केरु आयो जीवन ॾियणु वठणु त उन मालिक जो कमु आहे तव्हां पाण खे राजा था सम्झो कुझु समय पोइ तव्हांजो शरीर न हूंदो पहिरियों बि न हो केरु राजा राजा त राम आहे अहिड़ी ॿ चारि ॻाल्हियूं ब्रह्म ज्ञान जी चयूं पोइ जो उनखे ॾिठो त हा अहिड़ो ज्ञान त वॾनि वॾनि किताबनि में कोन पढ़ियो आहे तक छलांग लॻाई वरी जनेऊ ॾिठई चोटी ॾिठई महाराज दंडो रोअण लॻो कन पकड़ी करे महान अपराध थियो विप्रदेव महात्मा खे कोई ब्रह्म ज्ञानी खे मां हिन में जोते छॾियो आहे बार बार क्षमा थो घुरे काई ॻाल्हि न आहे तूं शरीर जो अपराध कयो आहे महाराज तव्हां कपिल भगवान आहियो केरु आहियो मां त ब्रह्म ज्ञान जी तलाश में पियो वञा तूं ब्रह्म ज्ञान तो पाइण चाहे करनी अहिड़ी करणीअ सां ब्रह्म ज्ञान मिलंदो किरी पियो चरणनि ते भरत महाराज पोइ ॾाढो सुंदर उन्हनि खे ज्ञान ॾिनो आहे भागवत तव्हां वेही करे कंहिं महिल विस्तार सां पढ़ो ॾाढो बढ़िया सुंदर ब्रह्म ज्ञान ॾिनो ऐं राजा रहूगण बार बार वंदन था कनि उन्हनि खे कुझु सवाल पुछिया उन्हनि जो बि उन्हनि जवाबु ॾिनो कृतकृत्य थी विया कृतकृत्य चइबो आहे कि जंहिंखे ॿियो कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे बसि पूर्ण संतुष्ट आनंदित थी विया इन तरह सां भरत महाराज परम ब्रह्म ज्ञान पाए करे 3 जन्मनि में साक्षात परमात्मा खे पाए वरितो अहिड़े महात्मा जे नाले ते असांजे देश जो नालो अथव भारत देश बोलो भरत जी महाराज की श्री कृष्ण गोविंद।